हाँ केरा भाभी शल मस्त ता याद कयो आ भाभी हेतिरो टाइम थी वियो याद ही न कयो ता तव्हां त छा पिया चयो भाभी ईअं थी करे तव्हांजी कम वारी छंडरी आ मूं छंडरी भाभी मां तव्हांखे छा ॿुधायां मुंहिंजी नुंहुं त तौबा हिकु नंबर जी कम चोर आहे भाभी संजो ॾींहुं मुंहिंजे पुट खे कमरे में थी घुसाए छॾे भाभी तौबा आहे तौबा भाभी सॼो ॾींहुं वेही करे फ़ोन में टिकटॉक थी ठाहे जीअं ई मां चयो रंधिणे में वञ साई भाॼी ठाहे त मूंखे भूंडा थी कढे कुझु सेखारे ई न मोकिलियो आहे मूं चंडड़ी खे हेड़ा रुलियर सावरा कंहिंखे ई न मिलनि भाभी तव्हां त ॾाढो सुठो करियो आहे परे मोकिले छॾियो आहे मां त फसी वई आहियां भाभी छा चवां तव्हांखे हा भाभी तव्हांखे ख़बर पई सरला जी धीअ तौबा भाभी असुल हथ खां निकिरी वई आहे भाभी सफ़ा किन्नी छोरी थी वई आहे चंडी मां त चयो सरला खे कहिड़ो सुठो छोकिरो ॻोल्ह भले दुबई लंडन किथे बि ॾिस छोकिरी जी मंगड़ी कढ़ाए छॾ असुल ॿुधे ई नथी सरला हाणे ॾिसो ॾिसो हेतिरो त मेकअप थी करे हाँ अहिड़ा जाम त नंढा कपिड़ा थी पाए अलाए कहिड़ा छोरा किना किना घर था अचनि असुल निकिरी वई आहे हथ खां भाभी तव्हां ॿुधायो भाभी अहिड़ी कहिड़ी कम जी आहे पढ़ाई न तव्हां ॿुधायो पोइ ससु चवंदी वंज रंधिणे में कोकी ठाहे छा ठाहे ॾींदी हाँ ॿुधायो छा ठाहे ॾींदी ही सेल्फी वारो मुंहुं ठाहे ॾींदी हेॾा ॿुधो छा ठाहियां रोटी में ॿुधायो त सही छा खाईंदा ॿुधायो त सही हेॾा हाणे भला मां छा ॿुधायां हर वेले मूंखां न पुछी कर पाण ई ठाहिजो ठाहिणो आहे हेॾा दाल चावल कयां हाँ फटाफट बि ठही वेंदा दाल चावल कयां रोज रोज उहो ई दाल चावल ॿियो कुझु ॿुधाए न भला साई भाॼी कयां ॿुधायो साई भाॼी ठाहियां न पालक सुठी कोन पई अचे पालक न त भला कढ़ी चावल ठाहियां कढ़ी चावल हाँ भला मूं रुली करे उहो ई चावल ॿियो कुझु ॿुधाए न भला छा ठाहियां भी पटाटा ठाहे थी छॾां हाँ भी पटाटा न पटाटनि खां गैस थी थिए राति जो न भला पापड़ जी भाॼी ठाहियां ॿुधायो त सही हिकु कमु कर पोइ दाल चावल ई ठाहे ठीकु आहे हुन सां पापड़ पचाए ऐं अंबड़ी जो अचार कढ पंहिंजो ठीकु आहे सुठो थी वेंदो हल्को बि थींदो दाल चावल ई था खाऊं दाल चावल ठाहियां पोइ मां रुली करे दाल चावल ई ठाहियां त मां तव्हां खां पुछियो ई छो अरे भाऊ अचो 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 साईं वियो वियो न साईं ॾिसो सवा थी वियो आहे रोटी जो टाइम थी वियो न अचो 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 हिते अचो साईं अरे ईअं कीअं थींदो आहे छा साईं छा पिया चयो ॾिसो तव्हांजी भाभी सेल फुल्का मोकिलिया आहिनि टिफिन में अचो अचो हाणे हीअं त करियो न भाऊ तव्हांजी पंहिंजी दुकानु आहे हीअं न चइबो आहे भाऊ हाणे मां बि हुते पासे ईंदो न त मुंहिंजे लाइ चांहि न घुराइजो न हा हाणे मंजो था न भाऊ वियो साईं छोटू कुर्सी कट चांहि चओ कहिड़ो मिठो हलंदो न तेज हा मिठो तेज हेड़ा ॿुधो था हेड़ा मां गैस ते दाल चढ़ाए आई आहियां बस सीटी थी वञे पोइ बंदि करे छॾिजो हा मां सीरियल पई ॾिसां हेड़ा ॿुधो हेड़ा हिन मां सेल ख़तम थी विया आहिनि हले ई कोन पियो रिमोट हेड़ा मां तव्हांखे चयो न सेल मटे ॾियो मूंखे ॿुधो ई नथा टोपण भला टोपण वञ बाज़ार मां सेल वठी अच बोड़ो थी वियो आई छा माणे रड़ियूं पई करे ई कान में लॻाए वेठो आहे ईयरफोन वञ था सेल वठी आ हेलो भाभी अल्लाह मुंहिंजा घर वाला त कहिड़ा किन आहिनि हिनखे मां चयो गैस बंदि करण जे लाइ त भुलिजी विया हुन निकम्मे खे बोड़े खे मां चयो सेल वठी अच बाज़ार मां त अलाए किथे वियो हली मुंहिंजो सीरियल ई निकिरी वियो भाभी सॼो हाणे तव्हां ई ॿुधायो छा थियो सीरियल में अल्लाह ईअं थी वियो छा पियो चओ भाभी अरे बेचारी कहिड़ी किन्नी ससा रुली हुई चंडी निभागो असुल पढ़ाई त रुली वई आहे लॉकडाउन में ऑनलाइन क्लास हुई न तुंहिंजी त हू छॾी करे ये गेम पियो खेली हाँ निभागो मो चंडड़ो ॾिस मुंहिंजी न्याणी खे वञी करे ॾिस सदोड़ी मुंहिंजी सदोड़ी हेड़ी पढ़ाई पई करे सदोड़ी मम्मी जो कम बि कराई थी किचन में तूं छा थो करी वेही करे हीअं सॼो ॾींहुं बस हीअं टिकाए करे वेठो आई सोफे ते वाईफाई कटी छॾींदुमि यादि रखजी वो भाटिया जो छोरो ऑनलाइन क्लासूं पियो वठे हाँ पैसा पियो कमाए लॉकडाउन में तू बस पैसा रुलाए सॼो ॾींहुं वेही करे बस पैसा उड़ाए हेलो स्विगी पिज़्ज़ा मोकिलियो हेलो ही ज़ोमेटो चिकन मोकिलियो
मोकिलियो, शर्म थई न थई असुल। हाणे भला हुतीस हितां मोबाइल खे बंदि कर, पंहिंजी भेण सां गॾु वञी करे पढ़ाई कर। हाँ मुंहिंजे लाइ टीवी हलाए छॾ, मां न्यूज़ तो ॾिसां। हाँ पोइ मम्मी सां गॾु दाल चावल ठाहे। अल्लाह सरला भाभी, मां तव्हांखे छा ॿुधायां भाभी, मां त वाइड़ी थी वियसि, मुंहिंजो त वाक़ई फटी विया भाभी। मुंहिंजी नुंहुं शादी जे ॿिए ॾींहुं इहो कट स्लीव पाए अची वई भाभी। असुल शर्म ई कोन आहे भाभी, राति जो ईअं केपरी पाए करे घुमे थी भाभी सोइरे जे साम्हूं। अल्लाह खी करे भाभी बालकनी में ॻाल्हियूं थी करे। पोइ तव्हां ॾिसो उबाली वई हुई न हनीमून ते, हाँ त ई निकरू पाए करे फोटू कढाए करे फेसबुक ते विझी छॾी भाभी। असुल मुंहिंजी त नक कटी वई, मुंहिंजो छोरो त भाभी हथ खां निकिरी वियो आहे। तव्हां मूंखे सही चयो आहे पहिरीं कि अहिड़ी तेज छोड़ी घर ते न वठी अचो। हाणे छा कयां मां भाभी, तव्हां ई ॿुधायो न भला। असुल कमु नथी कराए भाभी, सॼो ॾींहुं बसि वेही करे हू केक थी ठाहे। ही केक जा फोटो थी कढे, पोइ उहो इंस्टाग्राम ते विधे थी। ऐं केक बि भाभी अहिड़ो किनो, अल्लाह अहिड़ो किनो केक, सॼो ॾींहुं मतलब असां त केक पिया खाऊं भाभी। जेॾी महिल सॾ थी करां ओॾी महिल छो नथो अची? हाँ ॿुधाए मूंखे। हाणे मूंखे केर बि सॾ न कजो, मां रोटी थी ठाहियां, हिते सब्जी मुंहिंजी सब्जी चिपकी वेंदी, चांवर साड़ी वेंदा, केर बि सॾ न कजो मूंखे। अरला भाभी मां तव्हांखे छा ॿुधायां, त घर वेही वेही करे मूंखे ई चरे करे लाथो आहे भाभी। ही मूंखे चवनि था बसर वारी सब्जी कोन ठाहे, मुंहिंजा वार चरिया मूंखे चवनि था मम्मी बसर लसन जे बिना त कहिड़ी सब्जी में मज़ो ई न आहे। हाणे मज़ो कीअं वठी अचां सब्जी में भला? गोगरू जी भाॼी पई ठाहियां, चुपचाप करे सभी खाए छॾो, न त हिते ई मंदिरूं फिटी कंदमि। मां बि हाणे न ॾाढी तेज थी वई आहियां, त मां इहे यूट्यूब में ॾिसी करे उहो छा चवंदा आहिनि बुड़ी तो, हा बुड़ी तो, त गोगरू जी भाॼी इहा मैदे जी रोटी में विझी करे मां त ॾेई छॾिया। बुड़ी तो सभु खाई विया, बुड़ी तो में बुॾी विया आहिनि। ही रंधिणे में रोटी ठाही आहे त असुल लछण ई कोन आहे छा? ही कचिरो केरु साफ़ कंदो रंधिणे मां? तुंहिंजो पीउ अची कंदो छा? बुआरी खणी आओ ता, बुआरी कढे ता, ही थल्लो बि साफ़ कर गैस वारो, तुंहिंजो पीउ अची न कंदो? मुंहिंजे पीउ जो नालो ॻाल्हाए, घटि ॻाल्हाए। मुंहिंजे पीउ जे लाइ मां कुझु न ॿुधंदसि, जाम पैसो आहे मुंहिंजे पीउ खे। तूं आई छा? कुझु न ॿुधंदमि मां, घटि ॻाल्हाए, पहिरीं थी ॿुधायां। हेतिरी सुबुह सुबुह मूंसां केर बि न ॻाल्हायो, जॾहिं ताईं मूंखे मुंहिंजी चांहि न मिलंदी मां कंहिंसां बि न ॻाल्हाईंदी आहियां। मम्मी तव्हां ॾिसो था घर में मां पंहिंजो कप बि न खणियो, हितां मां बाथरूम पई उघां। मम्मी मूंखे घर सॾु कयो, मूंखे हिते कोन थो मज़ो अचे मम्मी। नई नई छोकिरियूं अलाए किथां अची वई आहियां, पाण खे अलाए छा थी सम्झी। ई सीज़न त मां ई खटी वेंदसि। मुंहिंजे हथ खां ॻाल्हाए मुंहिंजे हथ खां, निकर हितां, निकर चंडी, निकर हितां। बिग बॉस मूंखे घर मोकिले छॾियो, बिग बॉस हिते पापड़ ख़तम थी विया आहिनि। बिग बॉस मूंखे रोटी नथी वणे, बिग बॉस मां कहिड़े बि टास्क जे लाइ रेडी आहियां, पापड़ मोकिले छॾियो, न त मूंखे घर मोकिले छॾियो, पापड़ ॾियो बिग बॉस। हले गुड़िया अच, ॾाढा सुठा सुठा वॻा आहिनि हिते, अच ॾिसूं था। मम्मी ई वारो वठी ॾियो न, मम्मी मूंखे ॾाढो वणे पियो, मम्मी ई वारो पाईंदसि, मम्मी ई वठी ॾियो न। हा वणे त पियो, केतिरे जो आहे? हाँ ॾिस 40,000 जो आहे। 40,000? हेड़ो चंबो ॾींदीमांइ न हितां ई, वठ गण चंडी। मां पंहिंजी शादी में 20,000 जी साड़ी पाती, तोखे साड़ी जी शादी में पाइण जे लाइ 40,000 जो वॻो खपे? हली मम्मी इहो थोड़ी थींदो आहे यार, कॾहिं त महांगी शइ वठी ॾियो, सॼो ॾींहुं दादा पकाई था करो। हले भला त ॿुध ईअं कर, हिनजा फोटू कढे छॾ, असां हलूं था सेम हेड़ो डिटो कपिड़ो था वठूं, ठीकु आहे? उहो सरला भाभी आहे न हिकु टेलर खे सुञाणे थी, हेड़ी मस्तु सिबी ॾींदो तोखे ड्रेस, तूं बसि हुनखे फोटो ॾे, सेम सब्यसाची मनीष मल्होत्रा सेम तोखे सिबी ॾींदो, हेड़ी मस्तु ब्लाउज़ जी फिटिंग करे ॾींदो। त मुंहिंजी धीअ आई बि अहिड़ी सुहिणी, कटरीना तुंहिंजे साम्हूं अहिड़ी कम वारी थी लॻे, अहिड़ी मस्तु तूं लॻंदी न, डाउट थी। हल तोखे छोला चाप टिक्की चाप थी खारायां। मां त गॾु ईंदसि कोन शॉपिंग करणु।